महाराणी महाराणी केड़न केड़न रस्तन ते मोर्चा आहिनि? चइनी रस्तनि ते मोर्चा ठहियल आहिनि साईं। शायदि जांच करे आयो आहे। त पोइ हमले जी शुरूआत किथां कजे कमदार? हमले जी हिकमत अमली मीर हसन तयार कंदो, पर सुबुह जो सवेर कुझु बतिन वारियूं गाॾियूं सुहारे जे ॻोठ वयूं आहिनि, जेके वापसि न आहिनि मोटियूं। सुहारे जे ॻोठ ते असर महिल सरकारी गाॾियूं? कमदार, मूंखे लॻे थो सुहारे जे ॻोठ ते रेड थियो आहे। न सरकार, रेड थिया त मोर्चनि में वेठल माण्हू माठ करे विहनि हा छा? त पोइ पक सां को MNA या MPA सोबर ख़ान वटि महिमान थी आयो हूंदो ऐं उन जे तहफ़ुज़ लाइ सरकारी बतिन वारियूं गाॾियूं बि आयूं हूंदियूं। हा बसि पोइ साईं ईअं ई हूंदो। माना त हिननि गाॾियुनि जे वापसि वञण ताईं असां सुहारे जे ॻोठ ते हमिलो नथा करे सघूं। सोडे वारनि खे चओ थोरो इंतज़ारु कनि ऐं हा, उन्हनि जी मानी टिकी जो बंदोबस्तु करे छॾिजे कमदार। हाज़िर सरकार, हाज़िर। काल कॾहिं ख़बर महिमाननि खे राति को था कयो आहे? नीरज बाबा ॾाढो सुठो नमूनो ख़तमु चाकरी कई आहे, तव्हां बेफ़िक्र थी वञो बाबा। चङो कई बाबा। नवाज़ तूं ॿुधाए वरी वारे ते वञी थो या? बाबा साईं हारी नारी कमु कनि पिया, बाक़ी बसर जी कटाई आहे उहा हले पई। हा बाबा, इहे सर संभाल लहंदो कर। इरफान तूं ॿुधाए दीवान खां बिज घुरायो? सरदार साईं वाणे खां बिज खणी आयसि ऐं हारियुनि खां छटराए छॾी। सरदार साईं जे बादशाही जो ख़ैर। बाबा तॾहिं हाल वाल महिमान अञा उथिया आहिनि? को ख़िदमत चाकरी कई अथऊं अञा ताईं सुता पिया आहिनि? बाबा साईं महिमान निंड मां अञा हाणे उथिया आहिनि, तयारु थी वठनि। बाबा सिज हेतिरो मथे अची वियो आहे, महिमान अञा हाणे उथिया आहिनि। चऊं हाणे ईअं कर जो उन्हनि जे नाश्ते पाणी जो वञी बंदोबस्तु कर ऐं हर माण्हू खां पुछजांइ बाबा जेको कुझु खाए उहो बोर्ची खां तयारु कराए ॾिजांइ ऐं हा का बि कमी न हुजणु घुरिजे। बाबा साईं कंहिं वक़्तु बि हमिलो थी सघे थो। कोन थो थिए हमिलो, साह न वञे। अला दादू हींअर सियाणे कां वांगुरु बिटंगो पाचल आहे। अड़े हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, हे जेको महिमाननि सां ओताक मुंहिंजी भरी पई आहे, इहे छा मथे जी मालिश करण लाइ घुराया अथमि छा? हा हल वञ, वञी महिमान जो ख़्यालु रख। हल हाज़िर बाबा साईं, मां वञा थो। सरदार साईं केरु आहिनि महिमान? ख़ैर में आया आहिनि? जमाल महिमाननि जे बारे में को बि सुवाल करण खां अॻु में तूं मूंखे इहो ॿुधाए त तोखे लाली जी मोहबत प्यारी आहे या सोबल ख़ान जी इज़त? सरदार साईं अवां जे इज़त मथां ही जमाल पंहिंजो सिर कुर्बान करे सघे थो। जमाल जे करे वाकई ईअं आहे त पोइ लालीअ जी ॻाल्हि करण महिल ॻाल्हि खे घुमाए फेराए गोल छो करे छॾींदा? बाबल साईं जेकॾहिं न माण्हूअ खे ॾेखारे ज़हर पीआरिजे त माण्हू बूथ बुछड़ो कंदो। जेकॾहिं न ज़हर मिठाईअ में मिलाए ॾिजेसि त ख़ुशीअ सां खाई छॾींदो साईं। चइबो त हाणे सरदारी जा गुर सिखण लॻो। तूं मिठो ज़हर बणिजी जुड़ी वञ ॻाल्हि जे वजूद में ऐं पंहिंजो असर मूंखे पंहिंजी अखियुनि सां ॾेखार ऐं मालूम कर लालीअ खां लालीअ जो ई ॿार किथे आहे। बाबा साईं अलादाद खां सवाइ कंहिंखे बि ख़बर न आहे त ॿार किथे आहे। अलादाद खां पुछणो पवे त मां अहिड़ो पुछांसि जो कॾहिं कंहिं पुछो न हुजेसि, पर मां छो पुछांसि? कहिड़ो लाचार आहे मूंखे। अलादाद खां पाण ई पुछण वारा पुछंदा। जमाल सभु कुझु सच ॿुधाईंदो। जॾहिं अची घेरो सोड़ो कयोसींसि त पाण पंहिंजे हथनि सां ॿार असांजे हवाले कंदो। बाबा साईं केरु पुछंदो अलादाद ख़ान खां? जमाल अञा राणी राणो मुल्क में आहिनि। कानून पुछंदो अलादाद खां। माना त सरदार साईं तव्हां सभु कम पका करे छॾिया आहिनि, रुगो अलादाद ख़ान जे हथनि में हथकड़ी लॻे। रुगो हथकड़ियूं न जमाल, इन अलादाद खे हथनि पेरनि में ज़ंजीरूं विझी सॼी ज़िंदगी सरदारी क़ैदी करे रखबो, अहिड़ो जो सॼी ज़िंदगी असांजे क़ैद में पियो रत जा ॻोढ़ा हुआ। वाह सरदार साईं वाह, पोइ त मज़ो अची वेंदो। जमाल मज़ो त तॾहिं ईंदो
जॾहिं तूं अलादाद जे बंगले में गिरी अलादाद जी कुर्सी ते वेही अलादाद जे राज ते हुकुम हलाईंदे पंहिंजे आङुर जे इशारे सां उन जे राज खे उथारींदे विहारींदे मज़ो त तॾहिं ईंदो। सिंध जी न्याणी महाराणी महाराणी ऐं अल्लाह त मरी वई हुअसि एॾो त वचन आहे हिन में हाँ चवां थी त मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुध मोर मरी वेंदी सही पर तूं जी न मासी सां गॾु हाणे हरगिज़ हिन घर में कोन रहंदसि त पोइ हल जुती पा पेर टा निकर घर मां निधण की चोरी ख़ुशि न थी त मां अकेली हिन घर मां निकरंदसि मां पंहिंजे पाण सां गॾु पंहिंजे निमाणे खे बि वठी वेंदसि छो मखणी छो मुंहिंजी मासी मीरा सां गॾु न रहंदी हा मुंहिंजी मासी दिल जी ख़राब न थई हा इहो मथां जहिड़ा झगड़ा कंदी आहे पर दिल जी सोन वांगुरु साफ़ अथई ॼण त तुंहिंजी मासीअ खे मखणी सुञाणे ई कोन थी मां हिनखे चङी तरह सुञाणा थी इन जहिड़ी चालाकड़ी न सॼे ॻोठ में त कोन लभंदी अकुल वारी त आहे हा तुंहिंजी मर्ज़ी छा आहे त मासी मीरा चरी हुजे हा चरी हुजे ईअं चरी थी माना रहे हिन ॻोठ में निमाणा हिरन पंहिंजे पाण खे सम्झे चाती अरे एॾी का भली आहे ऐं हक़ ते पंहिंजो पुट बि छॾे वियसि न हाणे पुछे सुठो हद ते मीरा सॼो घर बता जे हवाले करे छॾियो पोइ बि मीरा ख़राब पाण त ॾिसो वॾी भलो सम्झे थी पंहिंजे पाण खे हा मां भली न आहियां बाक़ी तूं त ॾिस केॾी भली आहीं सॼे राज खे ख़बर आहे त जमाल सां मिली इन लाली वेचारी खे खणायो अथई मूंखे त हाणे अची पंहिंजो डपु लॻो आहे त मतां वीचारो मुंहिंजो इहो निमाणो कंध खणी हिन राज में न हली सघे कराईंसि न मुहकारो दांगीअ सां हाणे ॻाल्हि त ॿुध इहो पंहिंजो मखणी हाणे तोखे केरु अॻुवाह कंदो मूं जहिड़ो फ़क़ीराणी जेका आहे न उहा ई त तोखे मथो ॾेई सघे थी बाक़ी ॿिए जे वथ जी ॻाल्हि ई कान्हे का हा भा कंहिंखे पंहिंजे घरां पैसा ॾिजनि न त जेसि त मखणी खे अॻुवाह कर त पोइ उहो पैसा वठी बि अॻुवाह कोन कंदी हा तूं फिक्र ई न कर मुंहिंजी मासी खे तूं धमकियूं न ॾे हा निमाणा ही मोह ॾिसीसि ऐं छोरी जा नमूना त ॾिस ऐं आऊं चवां थी जेकर इज़त सां घर में रहणो अथई त रह न त हल हल निकर हितां हाणे हल आउं बि साफ़ साफ़ थी ॿुधायां भली तूं मूंखे तलाक ॾेई छॾ हा पर आउं बि ईअं कोन वेंदीसांइ हा ईअं छॾींदीसांइ कोन जेसीं ताईं पंहिंजे हक़ महर जा लख रुपया वठी ऐं पोइ छॾींदीसांइ हा ॾिसां लख रुपया थो वठी इन बूथ सां अरे हक़ महर त रनू वठंदियूं आहिनि यतीम खंडड़ीअ मुआंडरा तूं छाजो तो हक़ महर वठी मूंखां आई मटर मुंहिंजे भाइटनि सां वञी दुबई निकितो उते कमाईंदो शादी करे मोटंदो पंहिंजो घर ठाहींदो पोइ ॾिसजांइ असीं हाणे छॾ हिनखे खाम खां मथो थी हणे ऐं वञा थी अबे अलादा जे ताक़त उन सॼे राज खे सॾायो आहे ऐं हिन राज खे त अलादा जहिड़े लाइ सॾायो आहे तूं वरी उते वञी छा कंदी छो आउं छा कंदसि लश्कर में पाणी पीअण वारा न हूंदा आहिनि छा उते को ज़ख़्मी थी पवे या झेड़ो झगड़ो थी पवे त उन में जेको पाणी न पीआरींदसि ॿियो केरु पीआरींदो हा हा वञ माण्हुनि खे ताड़ियूं ऐं ठोका हाणे बेहोश कजां वञ खण कोडर हाण मासी मीरा आउं हाणे वञा थी पंहिंजो चाचे अलादा ॾे पहिरियों मुंहिंजो वारो आहे न बनीअ जो उतां थी पोइ आउं उतां ई हली वेंदसि हाणे ॻाल्हि ॿुध तूं लठ खणी वेह मखणी खे असुल ॿाहिरि वञे त टंगू भञी छॾिजांइसि ऐं पोइ ईंदसि पाण ई पंहिंजी चंड मखणी खे परचाईंदसि कीअं इहो पंहिंजो चंड मखणी तेॾी पई तकीनिया इहो पंहिंजो अलादाद ख़ान इहो सोभो लुंडी बला जे मिसल थई बाबल साईं लुंडी बला खे लठ सां न पर बूट सां हुनजी मुंठी चिथबी आहे मीरसन मां इहो नथो सम्झी सघां त इन सोभल ख़ान जो मक़सद छा आहे ऐं चाहे छा थो अलादाद ख़ान बाबा हीअ दुनिया बि
समुंड मिसल आहे। समुंड में वॾी मच्छी नंढी मच्छीअ खे गिड़काए वेंदी आहे ऐं उहा वॾी मच्छी नंढी मच्छियुनि खे गिड़काए गिड़काए पंहिंजो पेट भरींदी आहे। ऐं सोभो हिन सुकल समुंड जी मच्छी आहे। 7 राज गिड़काया आहिनि हिन सोभे। 7 राज गिड़काइण खां पोइ बि पेट कोन भरियो अथसि। हाणे असांजे राज खे बि गिड़काइण थो चाहे। ये 7 राजनि मां हाणे 8 राजी सरदार थिए। असांजो राज एॾो उग्रो आहे जो इहो गिड़काइण खां पोइ बि उगाछे हुनखे ॿाहिरि कढणो पवंदुसि। बाबा असांजे राज खे हज़म कोन करे सघंदो। असुल बद हाज़मो थी पवंदुसि। मूंखे त साईं इन्हनि गाॾियुनि जो फिक्र आहे जेके राति सुबुह खां ॾावायूं आहिनि। अड़े बाबा सोढा या शिकार जी मौसम आहे बाबा। ये सुबल खान जहिड़ा सरदार जेके आहिनि इहे MNS MPS खे वॾनि ऑफिसरनि खे हिन मौसम में शिकार कराईंदा आहिनि बाबा। अड़े बाबा ये शिकार करे हलिया वेंदा। कहिड़ो हिन जंग में रातिनि जूं रातियूं रहंदा बाबा। अलादाद खान अब बादशाह माण्हू आहे। कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करी। असां जीअं जीअं देरि कंदासीं तीअं तीअं हिन सोफे जो पेट भरंदो वेंदो। मथो ख़राब थी वेंदो न सोफे जो। इन्हीअ करे देरि न कर। हाणे इहा त पक्का आहे न त मुंहिंजी भेण लाली खे हाणे को बि ख़तरो न आहे। वीरसन बाबा सच पुछी त मूंखे जमाल जी कंहिं बि ॻाल्हि ते यकीन न आहे। अरे बाबा मकार माण्हू जो को बि दीनी मज़हब न आहे हूंदो मीरसन। ख़ुदा न करे जेकॾहिं लालीअ खे को बि नुक़सानु पहुतो त पोइ असांजो झेड़े करण मां कहिड़ो फ़ाइदो। मां त मीरसन बाबा वॾे खां वॾो नुक़सानु खाई बि पंहिंजी लाली धीअ खे ज़िंदा ऐं सलामत ॾिसण थो चाहे। अलादाद खान मूंखे इहो ॿुधायो त राति सोबल खान तव्हां सां केॾी गुस्ताखी कई आहे पोइ बि तव्हां सब्र छो था कयो। इन ई सोबल खान खे असांखे जल्द जवाब ॾियणु घुर्जे। मुंहिंजी इहा सलाह आहे त सोबल खान जा सभु महिमान अगवा कजनि त लाली पाणे आज़ाद थी वेंदी। मथो ख़राब थियो थी दिलमुराद। असीं लालीअ खे बचाइण ख़ातिर हुकूमत सां मुआदो अटकाए वेंदासीं। सोबल खान पोइ बि आज़ाद थी वेंदो। अॼु शाम ताईं ॾिसूं था दिलमुराद। अलादाद खान असांखे जेका वाट वठराए। मीरसन बाबा सब्र जो फल मिठो थींदो आहे ऐं सोबल खान मूंसां इशारनि में अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि जेके मां तव्हांखे नथो ॿुधाए सघां। ऐं इन्हनि ॻाल्हियुनि मंझां मूंखे शक थो पए त जमाल मां मीरा सां कूड़ ॻाल्हायो आहे। छा किथे ईअं त न आहे? इहो सोभो मुंहिंजी भेण जी आज़ादी जे बदिले में मीरसन मुंहिंजे हवाले कर ईअं त कोन चयो अथई? न मीरसन न। सोबल खान लफ़्ज़नि जा सभई तीर मुंहिंजे ज़मीर ऐं गैरत ते हलाया। मां सम्झां थो त सोबल खान ॾेह जे हर ॾाढे मुड़ुस जियां गैर कानूनी कमनि खे कानून में बंदि कंदो बाबा या बेवस बणाए लाली जे अगवा खे कानूनी अमल करार ॾींदो ऐं कानून सां असां जहिड़नि खे केवल इन्हनि माकोड़नि जियां सम्झी पंहिंजनि पेरनि हेठां लताड़ींदो। लाली अखियूं खोल ॾिस त केरु आयो आहे। ॾिसो साईं सरदार सोबल खान लालीअ खे पंहिंजे रखियल ठाहिण जे ख़ातिर उन जे पेरनि में ज़ंजीर हणी ठिकर जे थांव में खाधा थो खाराए। साहब लालीअ जे नाले ते जाली निकाहनामो ठाहे मुंहिंजी साल ज़ाहिर कयो आहे। ऐं साहब चाची अलादाद खान खे कूड़े केस में इहो सरदार सोबल खान फासाइण चाहे थो। मां सम्झी वियुमि जमाल। तरस त मां जेको आहे उहे शयूं रिकॉर्ड करे वठां। सिंध जी न्याणी महाराणी।
शाबाश, वाकई तू बहादुर ऐं मुड़स माण्हू आहीं। तो जेको चयो सो तो करे ॾेखारियो। बाक़ी जमाल मिठो ज़हर बणिजी तो लाली अलादाद खे मारे ॾेखारियो। मञो माए त वाकई मुड़स आहीं। माफ़ कजो सरदार साईं, अलादाद खान लख भेरा मरी वञे पर लाली जिंदा रहंदी। लाली जिंदा रहंदी? हा सरदार साईं, जेकॾहिं लालीअ खे मारणो हुजे हा त कॾो को मारे छॾियासीं। उन जे ज़िलतनि जी ओधर मां अदा कंदुसि सरदार साईं, अदा। सरदार साईं, जेकॾहिं लाली मरी वई त पोइ मां कंहिंखे ॾींदुसि ज़िलतूं? वाह जमाल वाह, जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ लाली खे ज़िंदा रखंदासीं ऐं ज़िलतुनि जी बि का कमी थियण न ॾींदासींसि। जमाल इहा ई लाली रड़ियूं करे रोंदी, तुंहिंजे पेरनि ते हथ ऐं पंहिंजूं पोतियूं रखी माफ़ी घुरंदी। पर यादि रखजांइ जमाल, हुनखे माफ़ी न मिलणु घुरिजे। जेकॾहिं तो हुनखे जमाल माफ़ कयो त पोइ हिकु ॻाल्हि यादि रखजांइ त सोबल खान जी गोली ॻाल्हाईंदी। गोली हलंदी मूं ते या लालीअ ते सरदार साईं? जमाल न तो ते गोली हलंदी न लालीअ ते। अलादाद जे राज जे हिकु अहिड़े इंसान ते गोली हलंदी जो अलादाद जे सॼे राज खां असुलु रड़ियूं निकिरी वेंदियूं। मां सम्झी वियुसि सरदार साईं, अवां जो इशारो अलादाद तरफ़ आहे न? न जमाल न, सोबल खान कॾहिं बि पोड़े जानवर जो शिकार नाहे कंदो, छो त मंडा टुंडा हरण त हर शिकारी मारींदो आहे। पर सरदार सोबल खान शिकार पंहिंजी मर्ज़ीअ सां कंदो आहे। पर तोखे हिकु ॻाल्हि चङे नमूने सम्झायां थो, सा सम्झी छॾिजांइ। मता लाली तुंहिंजे अॻियां इर्तियूं फिरतियूं करे, आज़ियूं न्याज़ियूं करे ऐं तूं हुनजी ॻाल्हियुनि में अची वञी मूंसां कॾहिं बि रिआयत न कजांइ। ऐं मूं वटि राम वारो रूह ई न आहे सरदार साईं। लालीअ लाइ मूं वटि फ़क़ति ज़िलतनि जो ज़हर आहे जेको आख़िरी साह ताईं लालीअ खे पीअणो पवंदो। जान जो पुट आहीं जमाल, वाकई जान जो पुट आहीं। पर हाणे तयारी कर, छो त मां हाणे वधीक सबुर नथो करे सघां। कुझु ॾींहंनि जे अंदरि मां तोखे अलादाद खान जे बंगले में ॾिसण थो चाहियां, सम्झी? बंगले में। सरदार साईं, अलादाद खान मारिजी वेंदो? न जमाल, हुननि लाइ मूं सोचे छॾियो आहे। जमाल, लाली तुंहिंजे मुंहं ते चमाट हई न, ऐं अलादाद 7 राजनि जे सरदार जे मुंहं ते चमाट आहे, त मां हुनखे ईअं बख़्श करे छॾींदुसि? न जमाल न, मां इन अलादाद जो अहिड़ो असर कंदुसि जो इन अलादाद जी हालत ॾिसी इन जे सॼे राज खे दिलि जा दौरा पवण लॻंदा। बाबर साईं, ये पाण वारा महिमान केसिताईं विया आहिनि? महिमान अलादाद ॾे विया आहिनि महिमानी खाइण, ॼाण मोटिया। छो त अॼु मां इन्हनि महिमाननि जी ख़ासि महिमानी करणु थो चाहियां। बाबा साईं, उन्हनि खे त कागज़ कोर्ट खणी वञणा हुआ। बेवकूफ़ आहीं जमाल, छो त सोबल खान कोर्ट बि पाण आहे त कानून बि पाण। मुंहिंजा मालिक, ही कहिड़े क़िस्म जो इम्तिहान आहे? मालिक, मां गुनाहगार खे कुझु बि सम्झ में नथो अचे। तूं ॼाणी थो मालिक त लाली बेकसूर आहे। चङाईअ जे बदिले में हिन उमिरि में दुश्मन मूं मथां अहिड़ो इल्ज़ाम थारो जो शर्म खां मुंहिंजो कंध झुकी थो वञे। ऐ रब पाक, मूंखां जेका ख़ता थी आहे तूं माफ़ी ॾे। मुझे राज ते रहम कर मुझा मौला। बाबा साईं, हद जो DSP तव्हां सां मिलण आयो आहे, मूं खेसि ॿाहिरि विहारियो आहे।
ऐं हुन सां गॾु अमलो आहे उहो बि उते बीठो आहे। मूं वरी सोढे वारनि सां हुनखे विहारियो आहे ऐं ही कार्ड ॾिनो अथसि सरकार। छा हाल डीएसपी साहब, तव्हांजी नई बदली थी आहे छा? जी अला दादा, कल ही चार्ज संभालिए तो। वियो प्लीज वियो। हाँ डीएसपी साहब, ॾियो ख़बरचार, ख़ैर में छा थियो आहे? अलादाद खान, तव्हां पंहिंजे पाण खे गिरफ़्तार समझो। सबब? डीएसपी साहब वारंट? ये है तव्हां जो वारंट। एसपी साहब, लाली अहिड़ो बयान कोन थी ॾेई सघे। इहो सभु कूड़ आहे, बकवास आहे। पर ही कागज़ तो कूड़ा न आहिनि। अलादाद खान, सच ऐं कूड़ जी कोर्ट में ख़बर पवंदी। ॻाल्हि त ख़ैर तव्हां निकिरी ईंदी। ठीकु आहे, इन बहाने से लाली क़ैद मां निकिरी कोर्ट में ईंदी। पोइ सोभल खान खे मां चङी तरह सां ॾिसी वठंदुसि। रईसी छा मसलो आहे? ही वारंट छाजा आहिनि? कुझु बि न आहे सोढा, कुझु बि न आहे। मूंखे लॻे थो त इहा सॼी बदमाशी सोभल खान जी आहे। लालीअ अलादाद खान जे मथां फरियाद कई आहे त मां संदसि ॿार अगवा करायो आहे ऐं लालीअ मुंहिंजे ज़ुल्मनि खां तंग थी करे अची सोभल खान वटि पनाह वरिती आहे। कूड़, निसोरो कूड़। मुंहिंजी दिलि थी चवे हिन डीएसपी खे ॿधी विहारियूं। न सोढा न, असीं कानून हथ में कोन खणंदासीं। सोढा, सच ऐं कूड़ जो फ़ैसिलो त हाणे कोर्ट कंदी। बाबा ॿिनि ॾींहंनि में ज़मानत थी वेंदी। ॿुध सोढा, मीरसन खे चओ त अची ओताक में। अॼु खां पोइ ओताक ते फ़िलहाल मीरसन ई तव्हां वेंदव। हाणे कानूनी वेड़ थींदी। वेड़। अच डीएसपी साहब। लालीअ खे हाणे 7 राजनि जे सरदार जी टेक आहे। हाणे लालीअ खे कंहिंजी परवाह कोन्हे। हाणे लाली कोर्टनि में बि कोन ईंदी ऐं हथड़ो घुमाए अलाहदाद ते। अलाहदाद खां बि सभु कुझु लिखराए वई। हाणे अलाहदाद बि वतंदो चोला खपाईंदो। हिम्मत वारी